एक ॿी अहम ख़बर मां ॾींदालूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान सियालकोट में क़त्ल कयल श्रीलंकन मैनेजर प्रेनथा कुमार जी बेवा खे मदद तौर $1 लाख ॾियण ते वापारी बिरादरी जा थोरा मञिया आहिनि। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ट्विटर ते जारी कयल बयान में वज़ीर आज़म इमरान ख़ान सियालकोट जे वापारियुनि जा थोरा मञिया आहिनि। इमरान ख़ान चयो त प्रेनथा कुमार जी बेवा खे 10 वरियनि ताईं माहवार पघार जी मद में $2000 मोकिलण वारो राजको इंडस्ट्री जो फ़ैसिलो साराह जोॻो आहे। अहम ख़बर बाबत तव्हांखे आगाह करे रहिया आहियूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान सियालकोट में क़त्ल कयल श्रीलंकन मैनेजर प्रेनथा कुमार जी बेवा खे मदद तौर $1 लाख ॾियण ते वापारी बिरादरी जा थोरा मञिया आहिनि। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ट्विटर ते जारी कयल बयान में वज़ीर आज़म इमरान ख़ान सियालकोट जे वापारियुनि जा थोरा मञिया आहिनि। इमरान ख़ान चयो आहे त प्रेनथा कुमार जी बेवा खे 10 वरियनि ताईं माहवार पघार जी मद में $2000 मोकिलण वारो राजको इंडस्ट्री जो फ़ैसिलो साराह जोॻो आहे।